नाज़िन टनी मोहम्मद खान भट्ट सां ॻोठ मुलाक़ातियार लॻ गुज़िरियल शिकार खां रोकण ते मुबैना बेदर्दी सां गोलियूं हणी क़तल कयल पौरियत मोहम्मद हुसैन मल्हा जे वारसनि कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ धरणो हयो आहे। तफ़सील ॾिसो था टनी मोहम्मद खान मां न्याज़ ख़ासकली जी हिन रिपोर्ट में। टंडो मोहम्मद खान लॻ ॻोठ मुलाक़ातियार भरिसां मुबीना बेदर्दी सां गोलियूं हणी क़तल कयल पौरियत जे वारसनि जो एहतजाज असल कातिलनि जी अदम गिरफ़्तारी समेत पुलिस ते जानबदारी ऐं केस ख़राब करण जा इल्ज़ाम। मुलाक़ातियार जी हद में काल मुबीना तौर ते बाअसर वॾेरे जे शिकार कंदड़ शिकारियुनि हथां मोहम्मद हुसैन वल्द जुम्मू मल्हा खे बेदर्दी सां क़तल करण वारे अफ़सोसनाक वाक़िए ते मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त बाअसर वॾेरे जे हथियारबंदनि मोहम्मद हुसैन मल्हा खे मुबैना बेरहमी सां गोलियूं हणी मारियो आहे, जॾहिं त मक़तूल जे भाउ मीडिया अॾो धाईंदे ॿुधायो त संदसि भाउ खे पखियुनि जे शिकार दौरान जानवरनि जियां क़तल कयो वियो। हिननि टंडो मोहम्मद खान पुलिस ते इल्ज़ाम हयो त पुलिस मुबैना कातिलनि जी वंगारू बणियल आहे। बाअसर हुअण करे असल जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई वई आहे, पर उल्टो पुलिस मुबैना असांजो केस ख़राब करे FIR बि ख़राब करे छॾी आहे। उन मौक़े ते मक़तूल जे पत्थर ते मौजूदु वारसनि समेत सियासी समाजी शख़्सियत पीर अशफाक जान सरहंदी जो चवणु हो नागुना माण्हू बंदूक मारी निकिरे पकीअ जे करे सदा ज़ुल्म आहे ग़रीबनि सां। सैयद कबूल मोहम्मद शाह जा पुट शेर शाह इहो त माना माण्हू त शिकार त उन्हनि जो न, उन्हनि त माना बचे माण्हू अरब बि गॾु हुआ न। घणा वार उहो ख़ुदा खे ख़बर आहे केतिरा असांखे पंहिंजी ॿनीनि में क़तल कयूं डारे हिनखे जी ॿधूं हिनखे जी ॿधो हिनखे छॾा मूंखे ॿधो त चऊं तूं त छॾा बीठो आहीं त बीठो पंहिंजी ॿनीनि ते बीठो इन त जाम माना रखी माना गोली धका हुआ धक मुंह में हा त हितां गोली हुआ यको बस्ट हुआ G3 जो हितां जी निकितो मुंह करे पोइ धका हुआ पुठी रवानो करे पोइ धका हुआ सभु नंढड़ा मुंहिंजा छोकिरा छोकिरा गॾु हुआ नंढड़ा जिन सां ॾिठो पुलिस मां मुतमिन आहियूं ई कोन। पुलिस छा कई अञा सिधो कुझु बि कोन कई न माण्हू गिरफ़्तार कई आहे। अच्छा कल पुलिस हिकिड़ो बयानु हलायो त जेको माण्हू गिरफ़्तार आहे को ज़ख़्मी थी आयो चई उहो ज़ख़्म कुझु बि कोन ज़ख़्म में सभु कूड़ा गोलियूं उहे हिक ॿिए खे पंहिंजनि पाणनि में गोलियूं हूंदो ख़ुदा खे ख़बर आहे भाई असांखे माना बयानु कूड़ो पुलिस जो बयानु इहो पुलिस कूड़ी आहे। पुलिस कहिड़ी सची आहे कंहिंसां सची आहे पुलिस असांजो माण्हू हिते मोह पिया पुलिस अॻे हुते माना माण्हू त असांजे हिते पहुती आहे कंहिं पुलिस खे ॿुधायो असां सभु कनि पिया त माना सही था कराइनि न ज़ुल्म। पर असां हिते अॼु पहुतासीं ईसा मल्हा जे ॻोठ मोहम्मद हुसैन जी फाता खानी जे लाइ हिन वारसनि सां हींअर मौजूदु आहियूं। हिते इन्हनि जेको आहे ॿुधायो त असां 3 माण्हुनि ते FIR कटराई आहे जंहिंमां हिकिड़ो गिरफ़्तार थियो आहे, बाक़ी रूपोश आहिनि। बाक़ी जेके इहे चवनि पिया त बाअसर माण्हू या उन्हनि जे माण्हुनि असांखे मारियो आहे या मारायो आहे या कयो आहे त हाणे इहो डिपेंड ॻाल्हि करे थी FIR ते। जॾहिं FIR में उहे बाअसर माण्हू नॉमिनेट ई न आहिनि त हाणे उन ते बहस करणु बेकार आहे। इहो उन्हनि खे पहिरीं सोच माना FIR में नालो ॾियणु जेकॾहिं को बाअसर माण्हू उन में हो त हिमत करे इहो नालो ॾियणु घुरिजे हा, पर हाणे उन्हनि ते को मथां भार पइजी वियो या विच में के माण्हू अची विया छा थियो उहो हुननि जो मामिलो आहे। बहरहाल आउं इहो ज़रूरु चवंदुसि त हीअ ज़ुल्म आहे, ज़्यादती आहे, नाइंसाफ़ी आहे। असांजो पुरअमन इलाइक़ो आहे, पुरअमन ज़िलो आहे जिते कुझु वक़्त खां पुलिस न हली ऐं उनजी अदम दिलचस्पी जे करे असांजो इलाइक़ो बदअमनी जो गढ़ थी वियो आहे। हलां करे अची जानवर जो जीअं शिकार थिए तीअं शिकार करे असांजो भाउ हुसैन खे क़तल कयो वियो आहे। असांखे इंसाफ़ खपे। वारसनि IG सिंध DIG हैदराबाद ऐं SSP टंडो मोहम्मद खान खां मुतालबो कयो आहे त वाक़िए जी शफ़ाफ़ जांच कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे त जीअं हिकु बेगुनाह जी खून जो अज़ालो थी सघे। कैमरामैन आसिफ रहमान सां गॾु न्याज़ ख़ासकेली, मेहरान TV, टंडो मोहम्मद खान।